शहजादपुर में खबर ईंदा हलो तो शहजादपुर में एक दिलचस्प वाक़ियो पेश आयो है। चोर चोरी बाद मजबूरी या बुख ते आया जो न्यापो लिखी वियो। उन सिलसिले में शहजादपुर शहर के अब्दाल नगर पाड़े में प्राइमरी स्कूल में अनजातल चोर पानी वारो मोटर पखा ऐं थदे पानी वारी मशीन चोराए वियो। हेड मास्टर अशफाक मेमण मूजिब गुज़िरियल रात देर से नामालूम चोर दरी में टिपी टे पंखा पानी वारी मोटर ऐं थदे पानी की मशीन चोरी करे वियो। नोटिस वठी चोरी वापस कराई वने। ज़रिए मूजिब मुबैना चोर क्लास जे बोर्ड ते लिखी वियो त राशन नाए मिलियो बुख ते आयो इन करे स्कूल में चोरी करनी पइजी वई है। मेहरबानी करे पीछो न कयो वने। बे तरफ चोरी वाक़े सबब शागिर्दन ऐं उस्तादन में सख्त ताव पकड़ियल आहे। पुलिस वाक़े जी रिपोर्ट दर्ज करे वधिक जांच करे रही है। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।